अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भलीकार। उमरकोट खां 100 न्यूज़ डिस्ट्रिक्ट क्राइम रिपोर्टर अब्बास अली आराई जी ख़बर मूजिब डिस्ट्रिक्ट उमरकोट आराई इतिहाद के 1 साल मुकम्मल थियण ते किनरी में प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें मेहमान ख़ुसूसी सदर आराई इतिहाद ख़ालिद आराई, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन सदर अतहर आराई, बेज़ाद अशरफ आराई ऐं 100 जी तादाद में आराई बिरादरी के माण्हुनि शिरकत कई ऐं सालगिरह जो केक कटियो वियो। डिस्ट्रिक्ट सदर आराई इतिहाद ख़ालिद आराई ख़िताब कंदे चयो त आराई एक ग़यूर ऐं अमन पसंद क़ौम है, जंहिं हमेशा मोहब्बतनि जो दर्स ॾिनो आहे। हुन वधीक चयो त असां हिन इतिहाद जी प्लेटफार्म ते आराई बिरादरी जे हर ॾुख सुख में लबैक चयो आहे ऐं हमेशा पंहिंजी बिरादरी जे ॾुख सुख में शामिल रहंदासीं। हिन वधीक चयो त असांखे पंहिंजी औलाद जी तालीम ते वॾो ध्यानु ॾियणो पवंदो, जीअं असांजी औलाद वॾनि उहिदनि ते अची पंहिंजी मुल्क जी ख़िदमत करे सघे।